जे रब्बा कंदो सोचे तो जीवा जे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदम मुबारक में सही तो रहे बुझा उनके बारे में जुटंदो सोचे जोड़ंदो सोचे रड़ींदो कंदो चे चवंदो सोचे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मुझे उठा मूंखे ॾियो पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके तबीयत आकन फरमाइनि था वालिद थी तू सुठो माण्हू न आहे साईं फरमाइनि था तूं उन खां इलाही कमु वठी थो ना पवे साईं फरमाइनि था तूं उन खां इलाही कमु थो वठी उनखे गाह नथो ॾे कहिड़े क़िस्म जो तूं मालिक आहे जेकर मूंखे ॿारनि खे ॾींदे त मां हिनजो ख़्यालु रखंदुसि त पोइ वठी तोखे ॾींदासीं ऐं जेकॾहिं न तूं भली हिते हुजे असां वटि हुजे उसवरी तो करे ये तो मालिक साईं मुझे आका साईं मां उनजो ख़्यालु रखंदुसि मूंखे वटि ॾिनो वञे साईं जन चवनि था त पंहिंजी ॻाल्हि आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे नबी आहिनि जिते हथ जे इशारे सां चंद भटकला थी वञे हिकु दफ़े हिकु बस्ती आहे हिकु बदू आहे जेको रोज़ करे पंहिंजे कपिड़े में खणी अचे थो असां वटि जे मौजूद ते कयूं था उहा आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अखलाक क़ुरान नबी पाक जो अखलाक है सीरत जेके वाक़िआत आहिनि जेको कुझु साईं ने चयो जेको कुझु साईं ने ख़ामोश रहिया ऐं जे केस जो अप्रूवल ॾिनो सभु जेको आहे साईं जी सीरत आहे वो अचे तो कपड़े में खणी चए तो ये मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदो हुन में वेठा है नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चवनि था फरमाइनि था अॻियां शइ जेका आहे उहा ॿुधाए या मां ॿुधायां इहा शइ छा आहे या जेका शइ तुंहिंजे हथ में आहे उहा ॿुधाए जे तुंहिंजा दर्जा थी उहा को कलमो पढ़े थी पई सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ही तो खुदा जो रसूल आहे ही तो मोहम्मद आहे पाक या रसूल अल्लाह जॾहिं नंढा ॿार आहिनि हिकिड़े सफ़र ते विया आहिनि त उन सफ़र वारा पंहिंजा काफ़िले वारा साईं खे सामान वठी आया विया साईं उते सामान ते वेठा हुया नंढा ॿार हुया ॿिया सभई हुन दरबार में महिमान वेठा हुया उन दरबार में हिकु मेज़बान हुयो हुन चयो सॉरी तव्हां सभई आया हो पर हिकिड़े शख़्स खे वठी आया हो जंहिंजे करे मां महिमान थी कई आहे
जेका तारीफ आहे उहा वधीक आहे अलाह से फरमाए थो लक़द ख़लक़ना इंसान फी अहसनि तक़वीम यकीनन असां इंसान खे आला मर्तबे ते क़ाइम कयो आहे इंसान जो सरदार असां नथा चऊं हर कोई तो चए हर नबी तो चए जॾहिं सभई नबी परेशान हूंदा क़यामत जो वक़्तु हूंदो सभी नबी परेशान हूंदा हर कोई चवंदो हर शख़्स चवंदो नफ़्सी 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 उन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तव्हांजी असांजी लॻंदी पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा या रब्बी उम्मती या रब्बी उम्मती ला इन किरत जी पाक सही सुभान अल्लाह अल्लाह ताला के पानी गलती ना है अल्लाह ताला के हिंद की गलती हमारे दिन जो ख्याल करा अल्लाह कोई अमल नहीं खुदा ने नबी खुदा ने रसूल की मोहब्बत और नबी साहब ने फरमाया वो खुदा ने खुदा ने रसूल को समझा सुभान अल्लाह ऐसा मोहब्बत करे तो समझा क्यों तो तुमने क्या किया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने शान में सब कुरान अल्लाह ने क्यों फरमाया तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन ये जगह फरमाए मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना मअ अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकअन सुजदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अथरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़ालिका अखरज सबअ फआदरहु फसल्ला फस्तवा अला सूरतिhi यु'जिबु ज़ुर्रा अलladही यु'जिबु कुफ़ार व अदल्लहु अलladहीना आमनू व अमिलु स्वालिहात मिनहुम मग़फ़िरतुन व अजरुन अज़ीमा अल्लाह ने नबी पाक ने ईशान में ये रुकू नाज़िल कयो किते अल्लाह से फरमायो इन्ना फतहना लक फतहन मुबीना बेशक असां तव्हांखे पतली फतह ॾेई छॾी मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे इन जो असां गॾनि छो जॾहिं असां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं तारीख़ जो ज़िक्र कंदासीं त असांखे यकीनन आल बैत जो ज़िक्र करणो पवंदो छो त उहे नबी पाक खे प्यारा आहिनि ऐं फरमायो अल हसद वल हुसैन शहीदा शबाब अहल जन्नत हसन हुसैन जन्नत के रोज़ वालों का सरदार है वली तक फरमायो अल हसन अल हुसैन बेनी वल हुसैन हुसैन हुमा है मां हुसैन माया और इनका दुआ जिल्ला अल्लाह ने कुरान पाक में फरमायो या अहल बैत व यहकुम तदकिरा ए अहल बैत नबी पाक के पाक करे छो ये पाक की दुआ जिते नबी पाक की सीरत थींदी उते नबी पाक की ज़मान की सीरत थींदी उते नबी पाक की ज़मान की ॻाल्हि ईंदी उते अहल की ॻाल्हि ईंदी न त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत कंप्लीट न थींदी अल्लाह ने ये भी फरमाया मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना मअ अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरन ते सख्त आहिनि पाण में रही में तराहुम रुकअन सुजदा और के सदा रुकू में हूंदा कॾहिं सजदे में हूंदा हज़रत अली पाक अली कलमल्लाह वजह जिसने फरमाया मिलो अली ऐसे पाक कदमन जी मिट्टी मेरे पाना अली ऐसे पाक कदमन जी मिट्टी सुरमो कैसे पाना और अल्लाह फरमान था आराम से सुजदा ताकि रुकू में भी सुनो सजदे में भी सुनो तो उनके खुदा से मोहब्बत आ मोहब्बत भी रखनी पौंदी साहबा कराम की मोहब्बत भी रखनी पौंदी जो तो कोई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गद है आए वे जेके उनका प्यार दर्द जानशीन आहिनि उन्हनि लाइ साईं अल्लाह जे किताब में फरमायो कोई उन कामयाब तो है मिसला है जेकॾहिं को हारी हुजे उन जो को सुठी थे तमाम किसी करे उन की तारीफ कंदा जेकॾहिं ये उस्ताद का शागिर्द कामयाब नहीं हुआ तो उस्ताद की तारीफ नहीं किया एक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तारीफ थे ये मुझे को ज़रूर आने में नबी मुस्तफा नबी पाक की बहुत घेर है बैठे साहब कराम ने उनका मोहब्बत रख लिया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से बारे में कुरान शरीफ चाहतो फरमाए कुरान शरीफ में फरमाए तो
ياسين والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم تنزيل العزيز الحكيم اللہ سے یاسین بھی کہو کہ توحا کہو توحا ما انزلنا عليك القرآن لتشقى تذكرة لمن سبحان اللہ توحا میں محمد پاک کی تعریف یاسین میں محمد پاک کی تعریف محمد پاک صلی اللہ علیہ وسلم کی تعریف علم نشرح لك صدرك ووضعنا عنك ذكرك الذي انقض ظهرك ورفعنا لك ذكرك اے محمد پاک صلی اللہ علیہ وسلم ہمارے ذکر کے نام بلند کرے جاتے جو جتنے خدا جو نام ان لوگوں کو محمد جو نام ضرور دو سبحان اللہ اذان کے خدا کی تعریف کے محمد کی تعریف کے اللہ نے کہا اللہ اکبر اللہ اکبر اشهد ان محمد رسول اللہ اعلان اعلان کرنا جتنے خدا اصل جو مالک خدا کا سوا کوئی خدا نہیں اسے محمد عربی کا سوا کوئی نبی نہیں نے فرمایا ارے نبی کے نا آخری ہاں نبی آواز دی مخا کو کوئی نبی نہیں دو ارے قدم گزرے اپنا یقین میں چلا رہا ہے ایسا چلتا ممتاز غازی ممتاز قادر ہوئے شہید ممتاز قادر ہوئے یا غازی الدین ہوئے نبی پاک صلی اللہ علیہ وسلم کے شان میں خدمت کرنے قربانی نے دیا نبی پاک کو شان گایا قرآن پڑھو بی بی عائشہ صدیقہ رضی اللہ تعالیٰ عنہ فرمایا قرآن نہ پڑھے ہو اچھا تمہارا علی قرآن صدیق رضایا اللہ سے فرمائے تو والشمس والضحى والليل اذا سجى دین کو قسم نبی پاک جو چہرہ اگر روشن چہرہ بے چہرہ انہیں کہا تھا نہیں تھا تصویر کو دیا آئیتا جو چہرہ ہوئی آگا دیا سبحان اللہ کہاں جا روز کو گرتا ہی تو انہیں راتا والليل کا سجا یہ رات کا نشانہ آئیں دیا پاک میں بتائیں جا کے اتنا وار دوسرا دکھے دے کہنا سبحان اللہ رات سبحان اللہ Subhanallah.
مانو کہ تمام کی کاروائی خاص ہو گیا سنسا انہیں دلائے تو یہ پار بجائے نبی جدو ذکر تو بلندا اور پڑھنا لگا ذکر جیسا قیامت لہری آخر کا ایمان لو رسلو کا اول بھی آئے آخر بھی آئے نبی پاک سے فرمایا حدیث کا الفاظ ہے آدم جو ہے مٹی پانی سے بھرو نمک کی اللہ سے بھرو ذمہ دار ہے بھرو ایک کتاب میں سے تو حضرت آدم علیہ السلام آنے کا خطا کی ہوئی تیسا امام کی ضرور ملے جیسا پاک صلی اللہ علیہ وسلم نے جو نام مبارک میں تو بڑی ایک پہلو سے سمجھ حسن میں لکھے لگو اشہد اللہ الہ الا اللہ صلی اللہ محمد رسول اللہ محمد رسول اللہ سمجھ حسن میں لکھے لگو سائن سمجھ ہو جا اللہ سے